मीरपुर ख़ास में वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ऐं वापारियुनि ख़िलाफ़ ज़िले इंतिज़ामिया कार्रवाई शुरू करे छॾी आहे। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शहर जी रिपोर्ट। मीरपुर ख़ास में भलारे महीने रमज़ान शरीफ़ दौरान वधीक अघ वसूल कंदड़नि ख़िलाफ़ मेहरान टीवी न्यूज़ ते रिपोर्ट हलण खां पोइ ज़िले ऐं तहलका एडमिनिस्ट्रेशन पारां वधीक उन्हनि ते कंट्रोल करण लाइ असिस्टेंट कमिश्नर मीरपुर ख़ास शाहिदा परवीन जामड़ो पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते ऐं दुकाननि ते छापा हणी ॾंड वसूल कया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई पिणु कई। उन मौक़े ते शाहिदा परवीन जामड़ो मुख़्तलिफ़ दुकाननि खीर दही सब्ज़ी ऐं फ्रूट जे अघनि जी लिस्ट टाउन कमेटी तरफ़ां जारी कयल चेक करे उन ते दुकानदारनि खे हिदायतूं ॾिनियूं। वधीक अघ वसूल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे उन्हनि ते ॾंड पिणु आइद कया। उन खां पोइ असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेशन मीरपुर ख़ास शाहिदा परवीन मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आवाम जी भलाई ऐं ख़ातिरीअ लाइ हिन भलारे महीने में असांजो फ़र्ज़ु आहे त महांगाईअ ते कंट्रोल करे आवाम खे रिलीफ ॾियारायूं त जीअं आवाम जेका ग़रीब तबिके सां तालुक़ु रखे थी मज़दूरनि खे रिलीफ मिली सघे ऐं इफ़्तारी करण में आसानी थी सघे। हिन चयो त जेकॾहिं हिन दौरे खां पोइ जंहिं बि दुकानदार कंहिं बि क़िस्म जा अघ वधीक वसूल कया त उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में खड़ो कयो वेंदो। पोइ उहे छो न केतिरा बि बाअसर हुजनि। हिन वधीक चयो त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हद दख़लनि जूं नाजाइज़ अदावतूं आहिनि उन्हनि खे बि फौरी तौर हटायो वियो आहे ऐं शहर में जेके बल्दिया गरीबाबाद पोस्ट ऑफिस चौक ते हद दाख़िलियूं आहिनि उन्हनि खे पिणु हटायो वियो आहे ऐं वधीक उन्हनि जे लाइ क़दम खयां पिया वञनि। तालिब शहर मेहरान टीवी मीरपुर।